फैज़गंज में अपडेट शेयर कंदासीं। अहमद खान चांग की रिपोर्ट मूजिब फैज़गंज के ॻोठ लखमड़ में राजपर बिरादरी के बिंदरनि में झेड़ो, लठियूं कुहाड़ियुनि जा ज़दना वार कया विया। उन मौक़े ते मुतासिर ज़ुर्द माण्हुनि मोहम्मद फयाज़ राजपर, काशिफ राजपर, सरफराज़ राजपर नेशनल प्रेस क्लब पहुची एहतजाज कयो आहे। ज़री ज़मीन प्लाट असां पंहिंजो ॻोठ में हिते वरी उते हाणे रशको असां टुपायो उते छोट मुंहिंजे खे धकी कयनि। भई वाल साहिबु आहे मुंहिंजो बीमार वियो छॾाइण गोगा ॾेई मोहन शेरल ऐं मुंहिंजो पुटु मथां चढ़ी आहे। हिनजे कंध जो सुॼियो आहे सफ़ा रंधो असां धमकियो आहे। असां पुलिस वटि विया ऐं रंधो सी असां ते कढियो। घणा जवाबदार हुया? 5 ॼणा साईं। नाला ॿुधायो न उन्हनि जा। मोहम्मद शेरल ऐं साजिद, राशिद, माजिद अच्छा, पुलिस के शिकायत कई अथव? पुलिस ने शिकायत कयो रहंदो ऐं असां ते ग़रीबनि ते हमारा रहंदो सी असां ते कटरा छॾनि धमकियूं ते तव्हां बदिले एफसीएट असां तव्हां ॾेई आहिनि। असां इंसाफ़ कयो वञे। मुंहिंजो वार साहिबु आहे बीमो वारो गोगा ॾेई चढ़ी आहिनि। हाणे साह जो रगूं बंदि थी वियूं आहिनि। असां इंसाफ़ कयो वञे। असांजो प्लाट छा मुतालबो छा आहे? मुतालबो छा आहे? प्लाट हाणे कब्ज़ो करे वेठा आहिनि। पोइ कब्ज़ो ख़त्म करायो वञे। कब्ज़ो असां ख़त्म कयो। असां इंसाफ़ कयो वञे। हाणे सुभाणे पीउ मुंहिंजे कुझु केस में हाणे ॻाल्हाए कोन